असां हर कदम खणंदासीं जंहिंसां औरतूं महफ़ूज़ ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। वज़ीर आज़म औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे पैगाम में चयो आहे त हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु औरतुनि खे बराबरीअ जो हक़ ऐं मौक़िया ॾियणु आहे। इन कोशिश में असांजे मज़हब असांजी रहनुमाई कई आहे। फवाद चौधरी शहबाज शरीफ जे वापसी वारो मामलो क़ौमी असेंबलीअ में उथारण जो ऐलान करे छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ आख़िर मुल्क वापसि छो न पियो अचे। जंहिंजी गारंटीअ ते नवाज शरीफ ॿाहिरि वियो उहो पाण लंडन में वेही रहियो आहे। हिन चयो त क़ौमी असेंबली जो स्पीकर शहबाज शरीफ जी नाअहलीअ जी कार्रवाई लाइ ख़त लिखी चुको आहे। पाकिस्तान समेत सॼे दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। घर हुजे या ऑफिस, अस्पताल हुजे या जंग जो मैदान, हर शोबे में औरतुनि पंहिंजी सलाहियतुनि खे मञायो आहे। औरतुनि जे आलमी ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु औरतुनि जे हक़नि जे लाइ कोशिश खे उजागर करणु आहे। औरतुनि जे रिहाड़े जे सिलसिले में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, सेमिनार, रैलियूं कढियूं पियूं वञनि, जिन में औरतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जे मसइलनि ते रोशनी विधी पई वञे। ड्रिब मेहर शाह ॻोठ आरब उजण में 11वीं शरीफ जी महफ़िल थी गुज़री, जंहिंमें ख़ुसूसी किताब सैयद गुल अहमद शाह जिलानी कयो। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी इस्लाम मुखालिफ़ ऐं सोचल समझल साज़िश आहे। मखदूम नदीम हाशमी अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार तहरीक महनाजुल क़ुरान जे सूबाई अमीर ऐं दरगाह खड़ा शरीफ जे गादी नशीन मखदूम नदीम हाशमी मटियारी मीडिया हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। जातीअ जे ॻोठ सुमार जत में मुड़ुसु पंहिंजी ज़ाल ते वेशियाणो तशदुद करे खेसि मरणी करे छॾियो। ॻोठ सुमार जत में मुड़ुसु रहीम बख़्श जत पंहिंजी पहिरीं घरवारी 4 ॿारनि जी माउ अल्लाह बचाई जत ते वेशियाणो तशदुद करे खेसि मरणी करे छॾियो, जंहिंखे वारसनि ॻणती जोगी हालत में अस्पताल पहुचायो। ऐं PSL 5 में इस्लामाबाद यूनाइटेड जो मुल्तान सुल्तान्स ऐं कलंदर जो कराची किंग्स सां मुक़ाबिलो थींदो। मैच शाम जो 7 वॻे शुरू थींदो। ॿिन्ही टीमनि तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट